उलमा अहले सुन्नत, जमात अहले सुन्नत। सद मरहबा, सद मरहबा। कुल वे जला दी वे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदन लिल आलमीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना वलिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। मारू मिट मली रजा सभई मूं सरदार हशर वेल हिसाब में जॾे मोहिब थींदा महदार। उतलोयन वारा लख हज़ार पर मारो मझन हिकड़ो। सुभान अल्लाह। सारे सांगन खे ॼाऊं हित मुयास गोर मुंहिंजी सूमरा कज पवारन पास। ॾाॾाणी देह जा मूंखे ॾिज वलड़न वास
पोए मुयाई जियास जे वने मड़मलीर दे। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम जी वकार सादात किराम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुज़ुर्गो दोस्तो भाइरो, अल्हम्दुलिल्लाह हर साल जियां हिन साल बि असांजे प्यारे भाउ अदा नूर नबी चांडियो साहब जन पंहिंजी मरहूमा अम्मड़ रहमतुल्लाह ताला अलैहा के सवाब पहुँचाइण ख़ातिर ॿारहे जे सिलसिले में ही अज़ीम शान प्रोग्राम मल्हायो आहे, जेको असांजे प्यारे भाउ अदा फ़कीर मोहम्मद मुराद साहब जे मिठन ॿोलनि सां काफ़ी देर खां जारी ऐं सारी आहे। परे खां आयलनि नातुख़ाननि बहितरीन नातूं ॿुधायूं ऐं मुंहिंजे वाइज़ खां पोइ बि इंशाअल्लाह ये अल्लाह जे रसूल जी सारा कंदा। मुखां अॻ में ख़तीब अहले सुन्नत बिरादरम साईं मुफ्ती हाफ़िज़ शाह नवाज़ बुग्यो साहब दामत बरकात मुलालिया जन मुख़्तसर ऐं ॾिहाड़नि जे हिसाब सां अव्हां खे मौज़ू ॿुधायो। मूं बि क़ुरान शरीफ़ जे ॿिनि जायुनि तां चंद कलिमात अव्हां जे ख़िदमत में तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। हे जेके ॾींहं उहे हज जा ॾींहं, काबतुल्लाह शरीफ़ जी यादगार सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम व सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम जा यादगार ॾियारा, हज जो सीज़न आहे। उन हिसाब सां ॿ टे ॻाल्हियूं काबे शरीफ़ जे मुतालिक़, मदीने ऐं मक्के शरीफ़ जे मुतालिक़, उन खां पोइ इंशाअल्लाह ईसाले सवाब ते ॿ टे ॻाल्हियूं अव्हां जी ख़िदमत में अर्ज़। अव्हां सॼी जमात खे अर्ज़ आहे त ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान आहे त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुस्लमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेहिजो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं जी बारगाह में मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। अल्लाह से फरमायो बेशक पहिरियों घर जेको जोड़ियो वियो अॼो वियो माण्हुनि जे लाइ सो मक्के पाक में मौजूद आहे। मुबारकन व हुदल लिल आलमीन, सो मुंहिंजो घर ॿिन्ही जहान वारनि जे लाइ बरकत भी आहे ऐं हिदायत भी आहे। दोस्तो, काबे शरीफ जी वॾी तारीख़ आहे।
इन्हीं ते मुंहिंजी हिकु कैसेट निकितल आहे तक़रीबन 2.5 कलाक जी, जंहिंजो नालो आहे मक्को मदीनो कीअं ठहियो। उन में तक़रीबन सॼो बयानु आहे। आदम अलैहिस्सलाम सिंध जी सरज़मीन ते आया, पर टाइम घटि आहे, मौसम जी गड़बड़, वरी असांजो पंधु बि परे आहे। इन्ही जे लाइ थुलियूं थुलियूं ॻाल्हियूं अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदो। मके पाक में अल्लाह जो घर बैतुल्लाह शरीफ, जेको असांजो क़िबलो काबो आहे। घणा माण्हू चवंदा आहिनि त बैतुल मक़दस क़िबलो अव्वल आहे। अबा क़िबले अव्वल ते झेड़ो पियो हले, क़िबले अव्वल में मसइलो आहे, पर अल्लाह फरमाए थो उहो अव्वल क़िबलो कोन्हे को, अव्वल क़िबलो भी मक्के वारो आहे ऐं क़यामत ताईं रहंदड़ क़िबलो भी मक्के वारो आहे। सुभान अल्लाह। इन अव्वल पहिरियों अव्वल घर मुंहिंजो मक्के पाक में आहे। असां बैतुल्लाह था चऊं, पर इते अल्लाह जो घर हक़ीक़ी माना कान थींदी, मजाज़ी माना थींदी। अल्लाह सां निस्बत आहे, इहो कोन चइबो त ख़ुदा जो इहो घर आहे। अल्लाह इन घर में रहे थो। न मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लाह साईं हर जाइ हर हंध मौजूद आहे, पर जेकॾहिं कई ख़ासि जाइ ते रब रहे थो त इल्ला बिक़ल्बि अब्दिल मोमिन। रब थो फरमाए मां वली जे दिल में रहंदो आहियां। अल्लाह जे हबीब काबतुल्लाह शरीफ जो तवाफ पे फरमायो, आखिरी चक्कर पूरो फरमाए, काबे ने निहारे फरमायो काबा तुंहिंजी इज्जत अज़मत खे मां मुस्तफ़ा जो सलाम आ, तोखे अल्लाह से कुरान में सारायो आ, तुंहिंजो वॾो शान आ, वॾो मान मक़ाम आ। पर काबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मूंखे अल्लाह जी इज्जत जो कसम, जलाल जो कसम, मुंहिंजी उम्मत जो मोमिन जंहिंजो अक़ीदो सही आहे, जंहिंजो नज़रियो सही आहे, जेको आशिक़े रसूल आहे, जेको मुंहिंजी उम्मत जो वली आहे, मुंहिंजा महबूब मुंहिंजी काबतुल्लाह शरीफ, उन मोमिन वलीअ जो शान ख़ुदा वटि तोखां त मथे आहे, पर अल्लाह जे अर्श अज़ीम खां भी मथे आहे। छाजे लाइ? जो तुंहिंजे अंदर रब कोन थो रहे, पर वलीअ जे दिल में रब रहे थो। पंजाब जो हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, उन फरमायो नहनो अक़रब कहंदा कहंदा सोहना सादे वेड़े आया। नहनु अक़रब कहंदा कहंदा सोहना सादे वेड़े आया। हबिल मरीद दी सेज विछा के साडे अंदर डेरा लाया। वफी अनफुसकुम दी शम जला के साडा लूलू आ चमकाया। आज़म यार वसे विच घर दे असाई में शोर मचाया। सुभान अल्लाह। बिदाई साहब फरमाईंदो आहे त वञी छो वणकार अॾा हित न ॻोल्ही हो तखे लिको कोन लतीफ़ चए ॿारो चो ॿे पार तू नाहे नैण निहार त तुम बि देरो दोस्त जो। अवल घर अवल क़िबलो बैतुल्लाह शरीफ कीअं वजूद में आयो, कीअं दुनिया में आयो। हज़रत इमाम जाफर सादिक रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जॾहिं अल्लाह जी ज़ात बाबरकात मलाइकनि खां पुछो वइज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकते इन्नी जाइलुन फिल अर्ज़ि खलीफ़ा क़ालू अतजअलु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु द्दिमा।
अल्लाह जी ज़ात फरमायो मलाइको मां आदम अलैहिस्सलाम खे पैदा करण थो चाहियां संदसि औलाद खे पैदा करण थो चाहियां अवां जी मर्ज़ी कहिड़ी आहे सुभान अल्लाह अवां छा छा चओ हाणे मां जो फ़क़ीर मुराद खां पुछां मीरास जो मसइलो तादा हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो हुन जूं ॿ घर वारियूं हेतिरा पुट हेतिरियूं जियूं हाणे हेतिरी ज़मीन अथसि हेतिरी मिल्कियत कीअं विरायूं त फ़क़ीर साहिबु चवंदो साईं असां छा ॿुधायूं अवां पढ़िया आहियो अवां टुकर खाधा आहिनि मदरसनि जा अवां पढ़ी दस्तारूं कयूं आहिनि अवां ॿुधायो मलाइकनि ते हक़ हो अल्लाह खे अर्ज़ु कना बाजारा रब असीं केरु थींदा आहियूं तोखे सलाह ॾियण वारा तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन क़दीर तूं बरकत वारी ज़ात आहीं मालिकुल मुल्क आहीं हर शइ जे मथां क़ादिर आहीं दोस्त को आहे दादिला तो मुहिब माराए ख़ासन खलीलन सख़्तियूं सहाए अल्लाह समद बेनियाज़ ईअं करे जीअं चाहे इन्ही में बुका आहे अदाउनी ॻाल्हि सरार जी मालिक तू बेनियाज़ आहीं बेपरवाह आहीं तुंहिंजी मर्ज़ी आहे असांखे तो पैदा कयो त कंहिंखां तो पुछो तो मर्ज़ी सां असांखे पैदा कयो असां केरु थींदा आहियूं तोखे सलाह ॾियण वारा पर मलाइकनि इहो जवाबु कोन ॾिनो तकड़ में चई वेठा अल्लाह साईं इन्हनि खे पैदा न कर झेड़ा कंदा फितना कंदा चोरियूं कंदा हिक ॿिए सां विढ़ंदा माल खाईंदा या रब्बुल आलमीन तुंहिंजी हमद कोन पढ़ंदा नमाज़ूं कोन पढ़ंदा मस्जिदूं आबाद कोन कंदा तुंहिंजी इबादत कोन कंदा नाफ़रमानियूं कंदा असां तुंहिंजी इबादत जे लाइ काफ़ी आहियूं अल्लाह से फरमायो इन्नी अअलमु मा ला तअलमून मलाइको मूंखे ख़बर ई कान्हे का हे जेके मां पैदा पियो कयां इन्हनि जे ॾोहारियुनि ते तव्हांजी नज़र बेनमाज़नि ते तव्हांजी नज़र आहे पर अव्हांखे ख़बर कान्हे का त वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा इन्हनि में अहिड़ा बि मुंहिंजा बाना हूंदा अहिड़ियूं बि बानियूं हूंदियूं सॼी सॼी राति मां अल्लाह जी बारगाह में सजदे रुकू क़याम में गुज़ारण वारा हूंदा पिटाई साहब जो फरमाए त तन तस्बीह मन मणियो अदा दिल दंबूरो जल तंजू से कल्ब जो वहदत सुर वजल वहदहू ला शरीकल इयो राग रगल पुसता मर सुहल निंड इबादत जन जी नारे तकबीर नारे रिसालह या रसूल नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद अल्लाह पाक मलाइकन सां नाराज़ थियो अव्हांखे चवणो हीअं हो अव्हांखे कहिड़ो हक़ आहे अव्हां मुंहिंजे मथां एतिराज़ करे वेठा आहियो रब उन्हनि खां नाराज़ थी वियो मुंहिंजा प्यारा पोइ हुननि छा कयो सतें आसमान ते क़िबलो आहे मलाइकनि जो बैतुल मामूर उन जो तवाफ़ कयऊं अल्लाह जी इबादत कयऊं रब खां माफ़ी घुरियऊं अल्लाह साईं पंहिंजे घर क़िबले जे सदके मुंहिंजा प्यारा मलाइकनि सां परची पियो राज़ी थी पियो अल्लाह साईं फरमायो हाणे अहिड़ो ई क़िबलो काबो तव्हां ज़मीन जे मथां जोड़ियो अॼो इहो अहिड़ो क़िबलो मुंहिंजो घर हूंदो जॾहिं मुंहिंजा बाना इन्ही जो तवाफ़ कंदा इन्ही जा चकर काटींदा इबादत कंदा रोईंदा माफ़ी वठंदा जीअं अव्हांखे बैतुल मामूर जे सदके मूं माफ़ करे छॾियो ये मुझे बानन बानन खे काबे जे तवाफ जे करे मां बख्शे छॾींदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो वो अल्लाह साईं काबतुल्लाह शरीफ ठहरायो त मके पाक में
अहिड़ी जाइ ते जिते रस्ता कोन हा, जिते सहूलत कान हुई, बाग बागीचा कोन हा, हे त इब्राहिम अलैहिस्सलाम जी महिरबानी आहे जो जॾहिं हज़रत सैयदा बीबी हाजरा रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं सैयदना इस्माईल अलैहिस्सलाम खे मक्के जी सरज़मीन ते छॾे जॾहिं शाम रवाना थिया, दुआ कयूं मुंहिंजा रब, हे मां पंहिंजा बचड़ा तूं ते आसरे हिन जबल में छॾियो पियो वञे। सुभान अल्लाह। मुंहिंजा साईं, तोखे ख़बर आहे न हिते केला आहिनि, न अंबनि जा बाग आहिनि, न सूफ़ आहिनि, न ॾाड़ू आहिनि, न सब्जियूं, कुझु बि कोन्हे। ऋण पट लॻो पियो आहे, जबल बयाबान लॻो पियो आहे, पाणी बि कोन्हे को। मुंहिंजा रब तुंहिंजे आसरे छॾियो पियो वञा, हिननि जी पारत हुजे, ॿ कम क़बूल कर। हिकिड़ो त हिननि खे भलो रिज़्क़ अता फरमा, ॿिए नंबर में इबादत जो मुंहिंजे औलाद खे वॾो सवाब अता फरमा। सुभान अल्लाह। इब्राहिम अलैहिस्सलाम जी अल्लाह अहिड़ी दुआ क़बूल फरमाई। असां वटि जेके अंब था मिलनि इहे कुझु बि कोन्हे। असांजा सिंधड़ी भला अंब, चौसा भला अंब सभु पहिरीं मके था पहुचनि। सुभान अल्लाह। भला केला फ़कीर मुराद वियो आई, हाँ पोइ हाणे अञा कॾहिं बि थी विकिण को पाॾो कमु थी वेंदो। हयाती में ॾिसी आहे महबूब जो मुल्क। ऐ मौला घुमाई तूं दरबार मदीने जी, बाज़ार मदीने जी। सुभान अल्लाह। हर साल वञनि हाजी, टोलनि ते कयो टोला, मुंहिंजी बि कयो क़िस्मत इंसान करे मौला, इंसान करे मौला। करियां त ज़ियारत मां हिकु बार मदीने जी, बाजार मदीने जे, मौला घुमाई तो दरबार मदीने जी। अखड़नि सां वञी सामा दरबार मदीने जी। है दुख दर्द मिलिया दिल खे, पैदा हूं करे दम दम, अची उञ उझाया मां, पी पाणी मिठो ज़म ज़म। करियां त ज़ियारत मां हिकु बार मदीने जी, हिकु बार मदीने जी। मौला घुमाई तो बाजार मदीने जे, दरबार मदीने जी। मक्के पाक जो हिकिड़ो केलो जे माण्हू भरे कंहिंखे हणे न त किरी पए। हासी एॾा एॾा केला कद्दू त ॾिसे हैरान थी। सुभान प्यारा मुस्लमान भाइरो, या इब्राहिम अलैहिस्सलाम जे दुआ जी बरकत आहे। लबनान जो अंगूर दुनिया में महांगो अंगूर आहे। मुझा प्यारा वो आम मक्के मदीने में सूब भला उते, अंब भला उते, केला भला उते, साफ सुथरियूं सब्जियूं उते। हे अल्लाह जे नबी खलील जी दुआ जी बरकत आहे। वरी दुआ घुरी तो मुझे औलाद के इबादत जो सवाब भी पीणू टीणू ॾिजाए। अल्लाह से फरमायो मुझा नबी खलील तुझी औलाद ते हिकिड़ो नफ़ल पढ़ंदी लख नफ़ा नफ़लन जो सवाब, हिकु फर्ज़ पढ़नि लख फर्ज़न जो सवाब, हिकु हज पढ़नि लखनि हजनि जो सवाब, हिकिड़ो रुपयो ख़ैरात कनि लख रुपये जी ख़ैरात जो सवाब वठनि। दुआ जी बरकत। पर उन टाइम न रस्ता हा न रोड हा। इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं मक्के जी तामीर कई, पहिरीं तामीर कई मलाइकनि, ॿी तामीर कई हज़रत इब्राहिम आदम अलैहिस्सलाम,
टी तामीर कई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, चौथी तामीर कई मक्के जे कुरैशन ऐं पंचीं तामीर कई हज़रत अब्दुल्ला बिन जुबैर वारनि ऐं छहीं तामीर कई हज्जाज बिन यूसुफ। मोहम्मद बिन कासिम जो चाचो जेका हाणे अदावत आहे काबे जी, इहा उन जी आहे, इहा क़यामत ताईं रहंदी। इन ई हालत में काबो ख़ुदा जी बारगाह में हाज़िर थी। सुभान अल्लाह। बाक़ी तोसी त थींदी रहंदी आहे। हरम पाक खे वधायो वियो आहे। ओ जितां जुदे खां ईंदा आहियो न, पंहिंजो मके पाक बि हिकिड़ी पुल थी अचे, उन जे मथां क़ुर शरीफ़ जो नक्शो रखियलु आहे, क़ुर जो। एसि ताईं हरम जी हद वेंदी, हरम एॾो वधंदो ऐं मदीने शरीफ़ जी हद जबल औद सां आख़िरी सिफ़ नमाज़नि जी लॻंदी, एतिरो वधंदो। प्यारा मुस्लमान भाइरो, इहा तोसी ज़रूर थींदी, पर जेका अदावत असुल आहे काबे जी, इहा क़यामत ताईं इन ई हाल में रहंदी। इन ई हाल में अल्लाह जो काबो हलंदो। मूं अर्ज़ पे कयो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह फरमायो काबे जी अदावत कर, अर्ज़ कई मुंहिंजा बारी रब, हे जबल बेईमान, हिते केरु ईंदो मुंहिंजी महिनत ॾिसण, केरु तुंहिंजो घर ॾिसण ईंदो? अल्लाह साईं फरमायो इब्राहिम, अॾे छॾण तुंहिंजो कमु आहे, आबाद करण मां रब करीम जो कमु आहे। सुभान अल्लाह। माली दा कम है पानी देना, भर भर मशका पावे। माली दा कम है पानी देना, भर भर मशका पावे। और मालिक दा कम फल फुल लाना, लावे या ना लावे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीर, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत। अल्लाह से फरमायो मुंहिंजा नबी इब्राहिम खलीलुल्लाह, अॾे छॾ तुंहिंजो कमु आहे, आबाद करण मां रब करीम जो कमु आहे। इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा त वाकई ख़ुदा ईअं आबाद कयो, सॼा त सॼा, पर मूं जॾड़ा ॾिठा। हिकु दफ़ो फरमायो त मां पंहिंजे घर खां निकितुसि, जबल खां काठियूं खणी अचां त तोड़ पाणी थिए। जीअं जो मां रस्ते ते चढ़ियुसि, ॾिसां त हिकिड़ो शख़्स आहे, टुठनि खां हुन जूं ॿाहूं कोन हुयूं, गोॾनि खां पेर कोन हा, जॾड़ो माज़ूर हो, किसकंदो तकिड़ो तकिड़ो पियो वञे। मां वञी अॻु वरिती, पुछो मां सादा केरु आहीं, केॾां जी तयारी आहे, केॾां संभत आहे? उहो जॾड़ो चवणु लॻो साईं दुआ कजां, वञा पियो मके मदीने जी हाज़िरी जे लाइ। इमाम जाफर सादिक साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, तोखे पंध जी ख़बर आहे, अॻे कॾहिं वियो ई पिसे न, पहिरियों दफ़ो। फरमायूं फ़कीर साहब अलाए किथां हलियो आई, पर अहिड़ा अॻिते कई पंधनि, लारियूं हल, चारियूं हल, खायूं हल। पोइ ॾिसजां साईं खे अर्ज़ कई क़िबला, दुआ करे छॾजां, किरड़ा डोंगर कह घणी, मां चाड़ मथे चढ़ंदी हुअसि, मुंहिंजो पेच पुनल से, मां पेरे पंध कंदासि, पेरनि पंध फिटो कयो, मां टंगन से टुरंदी आसि, टंगन टुरण छॾियो, मां गोॾनि से घिसकंदी आसि, गोॾनि घिसकण छॾियो, मां पुठनि भर लेटंदी आसि, पुठनि लेटण छॾियो, मां त सीने से सुरंदी आसि, सीने सुरण छॾियो, अखियुनि से ईंदी आसि, माण्हुनि में माण्हू थी, घर घर ॻोल्हींदी आसि, जानवरनि में जानवर थी, झंग झंग ॻोल्हींदी आसि, पखियुनि में पखी थी, वण वण वोड़ींदी आसि, पोइ मिलिया त मिलंदी आसि, न त घोरी जान मोहम्मद तां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
चई दुआ करे छॾिजां। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फरमाए मोकलानी करे पाण गिसकंदो हलियो वियो। मूंखे बुन साल हज जो इरादो हुयो, मां बुन साल संबत कई। जॾहिं मां बि मके शरीफ़ में पहुतुसि हज जा रुकन अदा करे जॾहिं अची मिना में पहुतासीं जिते हाजिर कुर्बानियूं पे कयूं उते जो मां पहुतुसि ॾिसां त कुझु माण्हू आहिनि मेरा को कयूं बीठा आहिनि जीअं को तवान वारो ईंदो आहे। हे जेके नकली हकीम पिया घुमंदा आहिनि या मदारी पिया घुमंदा आहिनि पोइ उहे अची रस्तनि रोडनि जे पासे में वेंदा आहिनि, माण्हू मेरा को करे बीहंदा आहिनि। ईअं मेरा पोइ लॻो पियो हुयो। मां 2 टे माण्हू हटाया, सोचमि त को हाजी गुज़ारे वियो आहे, सोचमि त को हादसो थियो आहे। अंदर जो निहारिया ॾिसां त वो आशिक़े रसूल जेको मूंखे रस्ते ते मिलियो हो जी दुआ कराई हुई हुयो उन्हनि में उन मेरा खे में वेठो आहे। सुभान अल्लाह। मूंखे कोन पियो सुञाणे, मां सुञाणे वरितोसि। हाणे वेठो आहे, छा पियो चवे, पंहिंजे रब सां पियो ॻाल्हि, छा पियो ॻाल्हाए। अर्ज़ की मुंहिंजा पाक रब तुंहिंजी महिरबानी सां मां हज जा सारा रुकन अदा कया आहिनि। हाणे अहिड़ो रुकन आयो आहे कुर्बानी जो, हलाल जानवर जो मूं वटि पैसा कोन्हे, मूं वटि कुझु कोन्हे, मां ग़रीब मिस्कीन अलाए कीअं पहुतो आहियां, मूं वटि कुर्बानी जा नौकर कोन्हे। मुंहिंजा करीम रब मां चाहियां थो त कुर्बानी वारी जाइ ते मुंहिंजी जॾड़ी जान क़बूल फरमा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये जेके असां हलाल जानवर ज़िबा कंदा आहियूं सी, सुभान अल्लाह, ये त अल्लाह जी महिरबानी थी। जे इब्राहिम अलैहिस्सलाम वारी कुर्बानी इस्माइल अलैहिस्सलाम क़बूल थी वञे न त असांखे बि कोई ढगो ढोर थोरी कोन्ह पिया, पुट कोन्ह पिया, पुट कोन्ह पिया, पर रब पंहिंजे महबूब खे ॾिठो त मुंहिंजे हबीब जी उम्मत आहे 5 नमाज़ूं ई बर्दाश्त नथो करे सघे, सो हेतिरी तकलीफ़ किथां बर्दाश्त कंदो। सुभान अल्लाह। अल्लाह से असां ते महिरबानी फरमाए छॾी जो दुंबो आॾो आणे असांजे लाइ हलाल जानवर जी कुर्बानी करार ॾिनाई। हाणे को जानवर था पर सवाब पुट जी कुर्बानी जेतिरो मिलंदो आहे। तॾहिं चवंदा नूह को भी मौज तूफान से किनारा मिल गया, हजरत मूसा को लुत्फ़े नजारा मिल गया। अलगर्ज़ हर एक बेचारे को चारा मिल गया, हम गरीबों को मुस्तफा का सहारा मिल गया। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया मूंखे कोन पियो सुञाणे, मां उनखे सुञाणे वरितो। दुआ पियो घुरे मुंहिंजा रब मां ग़रीब आहियां, मिस्कीन आहियां, कुर्बानी करण जेतिरी मूं में हिम्मत तौफ़ीक़ ताक़त कान्हे का, मुंहिंजी जॾड़ी जान क़बूल कर। मुंहिंजा प्यारा दोस्तो वरी रोए पियो त मुंहिंजा रब मौलवी था चवनि त ऐबदार जानवर बि न हुजे, कन कटल कोन हुजे, मुंहिंजूं 2 बाहूं कोन्हे, मुंहिंजा 2 पेर कोन्हे, मां जॾड़ो ऐबन मज़ा भरियो पियो आहियां, पर जे ही आहियां जे ते ही तब बण जी आहियां, जे ही आहियां जे ते ही तब बण जी आहियां। कान सरे सागिन रे कहिड़े तरफ़ कयां, कान सरे सागिन रे कहिड़े तरफ़ कयां। सरचन ले लतीफ़ चे सरचन ले सैयद चे हाय हाय
हथ डावनावे तन मार जामिया उमर से घना तन मारो जामिया उमर आहन से घना हर घणो कहिड़ा गणे वो केड़ा गया तन मारो जामिया उमर आहन से घना मालिक मिठा जेड़िया तुझिया तो पैदा किया अल्लाह कुर्बानी वारे जानवर जी जाए थे ये जलड़ी जान कबूल फरमा मुझा प्यारा इमाम जाफर सादिक जो फरमाए एक आ भरियाई उन जो रूह परवासियो मुखे पक थी खुदा हिन जी कुर्बानी कबूल फरमाए छड़ी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह दोस्तों एड़ा एड़ा मानू जिनके सिक काबे जी रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जी अल्लाह से उन्हनि खे ॾेखारियो सुभान अल्लाह से उन्हनि जा पंध सजाया फरमाया दुआ कयो रब असां खे बि नसीब फरमाए क़यामत जो ॾियारो थींदो तफ़सीर सावी वारे लिखियो आहे तक़रीबन 750 मलाइक ज़मीन ते लहंदा उन्हनि जे हथनि में चांदी ऐं सोन जूं ज़ंजीरूं संगरूं जो काबे खे भराए ऐं मुंहिंजा प्यारा काबे खे हलाईंदा हल क़यामत थी वई आहे रब तोखे घुराए पियो काबो हुननि खां चुरंदो ई कोन को सुभान अल्लाह चुरंदो ई न अल्लाह के अर्ज कंदा बारी ताला काबो त हले ई कोन थो अल्लाह सी फरमाइंदो पुछो छो नथो हले अर्ज कंदा काबा छाजे करे नथो हली काबो शरफी फरमाईंदो त मां ईअं कोन हलंदुसि बेवफाई कोन कंदुसि हे फुलजी वारा प्यारे वारा जेके हाजी पंध करे ख़र्च करे मुंहिंजो तवाफ़ करे वियार मुंहिंजी ज़ियारतूं करे वियार इहे सभु हाज़िर कयो पोइ ॾिठो वेंदो सुभान अल्लाह ये सब हाजी उत गॾु थींदा हाजी सगोरा गॾु थींदा काबा हाणी हल काबो न हलंदो काबा हाणी छा थो चाहीं काबो शरीफ़ फरमाईंदो जेके पंध पे आया वाट ते गुज़ारे विया कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे हलणो आहे सुभान अल्लाह फ़कीर मुरादम मरणो आहे या मां जेको ॿियो प्रोग्राम आहे खिलायो थे जन से खिलायो थे जन से रुआरे हलिया विया मिठा मोर माण्हू विसारे हलिया विया खिलायो थे जन से हलिया मिठा मोर माओ सारे हलिया साण रब जे थिया से रवाना रज़ा साण रब जे थिया से रवाना परे प्यार वारन अजा आसताना परे प्यार वारन अजा आसताना सुती सूर वारी प्यारे हलिया मिठा मोर माओ सारे हलिया मिठा मोर माओ सारे हलिया मोहम्मद खान मंज़िल उन्हनि पंहिंजी माणी मोहम्मद खान मंज़िल उन्हनि पंहिंजी माणी ॿुधायां छरोई उन्हनि जी कहाणी ॿुधायां छरोई उन्हनि जी कहाणी हयातीअ जा ॾींहड़ा
हयाती जदी हेड़ा गुजारे हलिया विया मिठा मोर माण्हू सारे हलाया मिठा मोर माण्हू सारे हलाया काबो पाक फरमाईंदो मलाइको जेके मुंहिंजे तरफ़ अची रहिया हा रस्ते गुज़ारे विया उन्हनि शहीदनि खे बि वठी अचो उहे बि मुंहिंजा हुबदार हा उहे बि गॾु थियनि त पोइ सोचींदुसि सुभान अल्लाह उहे बि अची वेंदा काबा हाणी हल काबा हल काबो न हलंदो मलाइक फरमाईंदा काबा हाणी छा खपई छा मुतालबो आहे अर्ज़ कंदो मुंहिंजा प्यारा काबो फरमाईंदो मलाइको प्यारे वारा दादू वारा सिंधु हिंद वारा उहे आशिक बि वठी अचो जिन वटि ॾोकड़ कोन हुआ पैसा कोन हुआ पर सिक जा मन रखंदा हुआ मुंहिंजी ज़िक्र ॿुधंदा हुआ मके मदीने जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हुआ रोईंदा हुआ चवंदा हुआ कल्ह शाम अची कंहिं ॻाल्हि करे मुंहिंजा सूर सुतल जाॻाए विधा कल्ह शाम अची कंहिं ॻाल्हि करे मुंहिंजा सूर सुतल जाॻाए विधा हर मैन शरीफ़ जूं ॻाल्हि करे हर मैन शरीफ़ जी ॻाल्हि करे मुंहिंजा ताज़ा फट उथलाए विधा कल्ह शाम ते कंहिं ॻाल्हि करे मुंहिंजा सूर सुतला जाॻाए विधा हर मेन शरीफ़ जो हाल रे वरी ताज़ा फट उथलाए विधा सुनकार भरे पियो ॻाल्हि करे सुनकार भरे पियो ॻाल्हि करे वॾो यार मज़ो मदीने में सरकार भरे पियो ॻाल्हि करे वॾो यार मज़ो मदीने में कीअं हू रोए तीअं मां बि रोआं ईअं अखिड़ियनि लुड़क वहाए विधा कल्ह शाम ते कंहिं ॻाल्हि करे मुंहिंजा सूर सुतला जाॻाए विधा हर मेन शरीफ़ जो हाल ॾे वरी ताज़ा फटा उथलाए विधा काबो फरमाईंदो मलाइको उहे आशिक बि वठी अचो मूं ताईं कोन पाता तवाफ कोन कयऊं पर सिक रखंदा हुआ मोहबत रखंदा हुआ हाजी ॾिसी रोईंदा हुआ दुआऊं कंदा हुआ कोढ़ा ॻाणींदा हुआ ऐं चवंदा हुआ त हाजी हज वञो पिया चइजो हियो नियापो अंदर रोज़े वेही चइजां ॾुखीअ जो आॾो रापो हाजी हज वञो था सुभान अल्लाह रोईंदा हुआ दुआऊं कंदा हुआ उहे आशिक बि गॾु कयो उहे बि ईंदा काबो फरमाईंदो हाणे अव्हां जे चवण जी ज़रूरत कान्हे हलो मां पाणी थो हलां सुभान अल्लाह काबो शरीफ ये पंहिंजा आशिक वठी अल्लाह जी बारगाह में सजदो कंदो सजदे खां फारिग थींदो रब फरमाईंदो काबा छा खपई अर्ज़ कंदो रब कुझु न खपे हे मेड़ा को आंदो थम हिननि खे बख़्श त मां बग़ैर हिसाब जे पाण सां गॾु बहिश्त में सुभान सुभान अल्लाह पोइ सभु चवंदा वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह अदा ॾिसण सां दिलि थी ठरे पाण ॾिनाई
किबलो करे पान ॾिनाई किबलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह जंहिंजी इब्तदा सोने नबीअ ते इंतहा आदम खां जंहिंजी इब्तदा सोने नबीअ ते इंतहा तवाफ़ सां थी बेड़ी तरे तवाफ़ सां थी बेड़ी तरे किबलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह ॾिसण सां दिल थी ढरे पाण ॾिनई किबलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह मुसलमान भाईरो वाह जो शान मक्के जो आ बैतुल्लाह जो आ हज जो आ यही वरी सोने हबीब जो मदीनो भी मदीनो आ अल्लाह सुभान अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम दुआऊं करे वियो वरी जो मदीने जा साईं आया उन वरी मक्के जे लाइ अञा 4 चंड लगाया रब फरमायो हाणे मक्को छॾ हल मदीने साईं जॾहिं मदीनो छॾियो त ॿाहिरि निकिरी दुआ घुरियो ऐ मुंहिंजा रब मक्के सां मुंहिंजी मोहबत आ मां मक्के में आयुसि मूं हिते वॾी ज़िंदगी जो हिस्सो गुज़ारियो ऐ अल्लाह मक्को छॾण त कोन थो अचे पर तुंहिंजो हुकुम अखियुनि ते पर हाणे अहिड़े शहर वठी हल जेको दुनिया जे सभिनी शहरनि खां तोखे प्यारो हुजे अल्लाह से फरमायो मुंहिंजा हबीब असांखे सभ खां वधीक प्यारो मदीनो तव्हां मदीने हलो मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो पोइ अल्लाह जे महबूब मदीने शरीफ़ जे लाइ थी दुआ घुरी मुंहिंजा मौला मक्के जे लाइ इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरी मूं बि घुरी हाणे मां मदीने शरीफ़ आयो आहियां मुंहिंजा मौला जेके तो मक्के में रहमतूं बरकतूं वसायूं रखियूं उन्हनि जूं ॿीणियूं टीणियूं बरकतूं रहमतूं मुंहिंजे मदीने ते वसा पोइ वसन था नूर जा बादल वसन था नूर जा बादल मिसल शबनम मदीने में खुशी में उत खल्क सारी आ खुशी में उत खल्क सारी आ न गणती गम मदीने में वसन था नूर जा बादल सुभान अल्लाह सुभान अल्लाह अहिड़ियूं बरकतूं अहिड़ियूं रहमतूं साहब अकराम हली आया अर्ज़ कयूं साईं मके में हज कंदा हुआसीं ऐं अमा आयशा सिद्दीक़ा खां उमिरो ॿधी मस्जिद खां उमिरे जे लाइ एराम ॿधी ईंदा हुआसीं उमरा कंदा हुआसीं हाणे हिते त न उमिरो आहे न हज आहे अल्लाह जे महबूब खे ॾुख थियो मथे निहारियूं रब जिब्राहील मोकिलियो जिब्राहील वञ मुंहिंजे महबूब खे दिलासो ॾेई आराना मके में साल में हिकिड़ो हज आहे मदीने में तुंहिंजी मस्जिद में हिकिड़ी नमाज़ पढ़ण वारे खे मक़बूल हज जो सवाब सुभान अल्लाह सुभान अल्लाह अॼु खां मां ऐलान थो कयां जेको बि तुंहिंजो जेको बि तुंहिंजी मस्जिद में फर्ज़ पढ़ंदो उनखे हज जो सवाब ॾेई छॾींदुसि बाक़ी रहियो उमिरो मस्जिद आयशा सिद्दीक़ा ॾे वेंदा हुआ मके में हुतां एराम बजंदा हुआ डोड़ूं डोड़ंदा हुआ सभु कुझु थींदो हुयो हिते न डोड़ूं आहिनि न एराम आहे का तकलीफ़ न मस्जिद कुबा में जेको बरकातूं नफ़ल पढ़ंदो हुनखे मक़बूल उमिरे जो सवाब ॾेई छॾींदुसि सुभान अल्लाह रंग लॻी विया मदीने सुभान हाणे इन ॿिन्ही शहरनि खे आबाद कई कयो असल में मदीने जो बुनियाद कई रखियो मक्के खे तरक़ी कई ॾिनी ॿ टे घर रहा ज़मज़म जो खूह हुयो ॿियूं आबादियूं कोन हुयूं हिकिड़ो बादशाह हो
जेको मुझे महबूब करीम खां 250 साल अॻु में थी गुज़रियो आहे। 250 साल अञा साईं कोन आया, 250 साल अॻु में। नालो आहे तुब हुमेरी अव्वल रहमतुल्लाह अलैह। हाणे अॼुकल्ह त माण्हू जल्दी मशहूरु थी थो वञे, मोबाइलूं आहिनि, नेट आहे, टेलीफोन आहिनि, अख़बारूं, इश्तिहार वग़ैरह, माण्हू मशहूरु थी थो वञे। हेॾां पंजाब में हिकिड़ो मौली हो, उन कोशिशि इलाही कई त मशहूरु थिया, पर हे त आया अलाह जे हथ में। पोइ हिन हिकिड़ी अटकल कई, कहिड़ी? चए बा मेंह जो खीर हराम, मेंह जो गोश्त बि हराम, मेंह जो खीर बि। बस छाजे लाइ? कि क़ुर में ज़िक्र कोन्हे, हदीस में बि कोन्हे, ऐं वाक़ई कोन्हे। न हदीस में मेंह जो ज़िक्र आहे, न क़ुर में। छो उन उॾा हुई कोन्हे उते, मेंह हेॾां जी आहे। हुन इहो वज वठी कि मूंखे साबित करे ॾियो। वठां थी वई, कराची जा मौलवी, हैदराबाद जा मुफ्ती, हेॾां जा अची गॾु थिया, ख़ुदा सड़ाई करे हीअ छा कई? कि बसि अव्हां हाणे मूंखे सुञाणो था न? चऊं हा। कि बसि अॼु खां पोइ हलाल। मूं कयो हो पंहिंजी मशहूरी ते, ऐं मशहूरु थी वियो। पोइ के अटकल सटकल कंदा आहिनि, पर ही बादशाह हिन खे बि शौक़ु थियो त मां मशहूरु थियां। पर हाणे न टेलीविज़न हा, न टेपूं हुयूं, न टेलीफोन हा, न हे नेट सर्विस वग़ैरह मसइला अख़बार वग़ैरह न हा। पोइ हिन मौलवियुनि खे घुराए मशवरो वरितो त कीअं मां मशहूरु थियां। आलिमनि चयो त तूं सखावत कर, सखी जल्दी मशहूरु। हाणे हिते न तव्हांजे प्यारे में को अहिड़ो निकिरी पए सखी, फ़क़ीरनि खे ॾे त कराची में हिते अची अलाए किथां किथां जा माण्हू हिते पिया चवनि, शोहरत थी थी वञे, सखावत सां वॾी शोहरत थिए थी। प्यारा मुस्लमान ॿाहिरो हूअं बि सखी, असखी हबीबुल्लाह वलौ कान फासिका। सखी गुनाहगार आहे त बि रब जो दोस्त आहे। अल बखील अदुल्लाह वलौ कान ज़ाहिदा। फ़क़ी बखील अल्लाह जो नाफ़रमान आहे, भली वो इबादत करण वारो बि हुजे, नमाज़ी बि हुजे, पटको बदल हुजे, ॾाढ़ी हुजे, पर बखील आहे, ख़ुदा खे नथो वणे, अल्लाह खे पसंदि न आहे। सखी गुनाहगार आहे त बि रब खे प्यार आहे, अल्लाह जो दोस्त आहे। जो सखावत रब जी सिफ़त आहे। पहिरें नंबर ते सखी अल्लाह जी ज़ात आहे, ॿिए नंबर ते मदीने वारे साईं जी ज़ात, टीं नंबर ते दीन जो आलिम सखी। ॾिसनि था साईं मौलाना अब्दुल हकीम साहब, ये बि असांजा साथी आहिनि, हिकु उस्ताद जा शागिर्द आहिनि, असांजे कराची पढ़ी आया, हाणे हिते दीन जी ख़िदमत पिया कनि मुफ़्त में। या मुफ़्त में जेको इल्मु पिया विराइनि, अहिड़ी सखा बि आहे कर, ॿी सखा आहे कर। ऐं क़यामत जे ॾियारे बि सखी अॻु में वेंदा, क़यामत जहिड़ी सखी वग़ैरह अॻु में। तव्हां बि अॼु घणी घोर घोरी, पोइ क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह साईं फरमाईंदो सखी वञनि। आलिम चवंदा से असां हे मदरसा पगर गाढ़िया, गर्मियुनि में कंहिं वण हेठां पायो, कंहिं किथे, कंहिं कीअं, कंहिं कीअं। पोइ रब फरमाईंदो मौली साहब अव्हांखे मदरसो कई ठहिराए ॾिनो, मस्जिदूं कई ठहिराए ॾिनो, किताब कई वठी ॾिना, पघारूं केरु घरनाए, सखी न हुजंदा त कीअं हलायो? ईअं हर माण्हू एतिराज़ कंदो, पर ॻाल्हि वरी सखावत ते अची छुटंदी, सखावत ते। पोइ सखी अॻु में वेंदी। प्यारा मुस्लमान भाइरो, हिन बादशाह खे बि शौक़ु जो त मां मशहूरु थियां। आलिमनि सलाह ॾिनी त तूं हाणे सखावत कर। पोइ पाण छा कयाई? 250 सिपाही खयाई, 250 आलिम खयाई, 250 उठ घोड़ा ला तादाद में, ॿिया सामाननि जा भरियल उठ, वॾो काफ़िलो तयारु कयईं। अॼु मुंहिंजा प्यारा प्यारो स्टेशन सुभाणे फुलजी ते केॾी दादू भान अहिड़े नमूने सां वेंदा विया, देगियूं लाहींदा विया, माण्हुनि खे ख़ैर ख़ैरातूं, माण्हुनि खे भत खारायूं, उठ ज़िबा कयूं, बकर ज़िबा कयूं। अचो जो माण्हुनि गोश्त खाधा त बसि वाह वाह थींदी वई। अरे यार वाह जो बादशाह आयो आहे, अरे यार ॿिया त विढ़े इहे फुरट वारा हा, वाह जो ही आयो ग़रीबनि जो बादशाह, मिस्कीननि जो बादशाह।
छा त माण्हुनि खे बुख कढराई थई जेॾा तेॾा मशहूरी थींदी वई हलंदे हलंदे जॾहिं मके जी बस्ती में अची पहुतो मके शरीफ़ जे ॻोठ में उन टाइम शहर कोन हो ॿ टे घर हा बादशाह जो जॾहिं काफ़िलो हुते ॿधो हाणे मूंखे ॿुधायो हींअर न हितां अची रेल गुज़रे अब हिकु दफ़ो त फ़कीर मुराद अवां सभु निहारींदो रेल ॾे हालांकि तव्हांजी ॾिठल वाठल मथां अची जहाज़ गुज़रे त हिकदमि निहारींदो हालांकि जहाज़ ॾिसण था हिकिड़ी फितरत आहे माण्हू जी ॾिसण त हाणे बादशाह हेॾो लश्कर काए आयो हो हुअण त ईअं खपे हा त वॾा खणी न निकिता त ॿार त निकिरंदा बादशाह जो इस्तक़बाल कंदा त हेॾो ई काफ़िलो आयो आहे पर ॿार बि हिकिड़ो ॿाहिरि न निकितो बादशाह खे कावड़ वठी वई हिन ॻोठ जा अहिड़ा माण्हू तकबुर ऐं हुरूर वारा आहिनि मूंखे मानी जी सलाह न हणनि हा चांहि जी सलाह न हणनि हा पाणी गिलास न पियारनि हा कम से कम ॾिसनि त हा हिकिड़ो रब्बानी आलिम हो जंहिं वटि सीने जो सोजणो हो उन खां पुछाई छा ॻाल्हि आहे सो चवण लॻो बादशाह हे मको पाक आहे हिते अल्लाह जो घर आहे हे तुंहिंजे भत बुखिया कोन्हे तुंहिंजे ॾहें जे नोट जा बुखिया कोन्हे हिननि खे अल्लाह पंहिंजे घर जे सदके कुझु अहिड़ो ॾेई छॾियो आहे जो कंहिंजा मुहताज न आहिनि इब्राहिम जी दुआ जे सदके हिननि खे रंग लॻल आहिनि जॾहिं परेशान थींदा आहिनि काबे जो तवाफ़ करे दुआ घुरंदा आहिनि रब मींहं वसाए छॾींदो आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर बादशाह चयो त हिन काबे जे करे मुंहिंजी बेइज़ती थी अचो हो बादशाह दिलि में ख़्यालु कयो त अहिड़े काबे खे मादल्ला छो न मां ॾाराए छॾियां जंहिंजे करे मुंहिंजी बेइज़ती थी आहे इहो जो सोचई त नक ऐं वात मां रत वहणु शुरू थी किरी पियो हकीमनि डॉक्टरनि इलाज शुरू कयो मगर रत बंद न पई थिए मुंहिंजा प्यारा दोस्तो उहो आलिम सगोरो आयो वठी आया कुझु पढ़ाई कर उन बादशाह जे कन ते वात रखी चई बादशाह अल्लाह न भुलाए का बेअदबी त करे कोन वेठो आहीं दिल में को बुरो इरादो त कोन आंदो सही जी आ साईं दिल में इरादो आहे त इहो काबो ख़त्म करायां बादशाह के आलम सगोरे चवण लॻो हो बादशाह तू केरु थींदो आहीं सारी दुनिया जा बादशाह गॾिजी हिन काबे जी हिक सिर खे बि नथा भञी सघनि काबे जो मालिक ख़ुदा तू केरु थींदो आहीं जल्दी कर सिर जो ख़ैर थो घुरी त हल काबे ॾे हली माफ़ी घुर मां खां वठी वञी काबे जी चांठ खे चुमराई किरी पियो बादशाह माफ़ी वरिती रब मूंखे माफ़ फरमा रत बंदि थी वई पोइ 3 ॾींहं मके में वेठो सोन जूं गेनियूं विराई सोन चांदी विराई पैसा विराई 3 ॾींहं मके में लंगर आम हो हाणे उतां खां थी मके जे ॻोठ वारनि खे सभिनी खे आबाद कई घरनि जे लाइ पैसा ॾिनई घर अॾायूं बाज़ारियूं दुकान माण्हुनि कया मोटी पियो अचे अञा मदीने शरीफ़ जी का बि इमारत कान हुई को घर कोन ठहियल हो अञा ख़ाली ज़मीन पई उन ज़मीन तां अची गुज़रिया जेको आलिम सगोरो हो जेके सीने जी रोशनी रब ॾिनी हुई जॾहिं मदीने जी सरज़मीन तां गुज़रिया उहो घोड़े तां बेहोश थी हेठि ज़मीन ते किरी पियो काफ़िलो रुकिजी वियो बादशाह खे चयो त मौली साहब किरी पियो आहे घोड़े तां बेहोश थी वियो आहे बादशाह काफ़िलो ॿियारे पाण बि आयो पाणी वग़ैरह विधऊं मौली साहब होश में आयो बादशाह पुछियो साईं छा थियो जिन्नात जो असरु थियो आहे मिर्गी आहे ब्लड प्रेशर हेठि मथे थियो आहे फालिज जो अटैक थियो आहे शुगर लो थी वई आहे छा ॻाल्हि आहे चवणु लॻो बादशाह बीमारी कान्हे हितां जो गुज़रियासीं त कन में आवाज़ आयो मौली साहब बादशाह खे काबे जो त ॿुधाई ही उहा सरज़मीन आहे जंहिंजो नालो मदीनो आहे हिते मुंहिंजे महबूब करीम जो रोज़ो ईंदो हिते मुंहिंजे महबूब जी आख़िरी आराम गाह हूंदी ही उहा मदीने जो शहर आहे
जंहिंजे लाइ दुनिया सिकंदी त दिखा दे या इलाही वो मदीना कैसी बस्ती है जहां दिन रात ऐ मौला तेरी रहमत बरसती है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीनो शरीफ आ जंहिंजे लाइ भिटाई घोट जहिड़ा चवंदा मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन उजागा छन जाए मौला मदीनो ॾेखार ओ भली मार लनो दागा खिन जा। प्यारा मुसलमान भाइरो मौली साहब फरमायो बादशाह घोड़ा छॾियो जुतियूं लायो पंध हलो ही आखिरी मिठे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सरजमीन मदीनो आहे। सुभान अल्लाह। अदब सां गुज़रणो आहे। बादशाह चयो ठीक पर मौली साहब तव्हां भी हलो। सही मां कोन हलंदुसि मां हाणे हिते रहंदुसि हुन जानब जो इंतज़ार कंदुसि मिलिया त मिलंदुसि न त घोरी जान जतन। सुभान मां हिते रहंदुसि। बादशाह जो अकेलो कीअं रहंदे ख़ैर आहे चयईं पोइ 2 टे सिपाही रख 2 टे आलिम रख तोखे मदरसो बि ठाराए थो ॾियां तोखे इबादत गाह ठाराए थो ॾियां घरड़ा ठाराए थो ॾियां उन महबूब जे शहर जो बुनियाद मां रखी थो वञां। सुभान अल्लाह। घरड़ा ठहिया मदीने जो बुनियाद उन रखियो। उन खां बाद मौली साहब खे चई हाणे हिकिड़ी पर्ची ॾे त मां तोखे महबूब जे लाइ पैगाम लिखी। बादशाह उन पर्चीअ में वसियत लिखी त मुंहिंजा हाल हबीब खे सबा सारे कजां मुंहिंजा हाल हबीब खे मौली साहब सारे कजां ऐं बन भरियो आहियां ऐं बन भरियो आहियां मुन मट जा मुंहिंजा हाल हबीब खे सबा सारे कजां मुंहिंजा हाल हबीब खे सबा सारे कजां ऐं बन भरियो आहियां मुरसल मुन मट जा मुंहिंजा हाल हबीब खे सबा सारे कजां। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत जमायत अहले सुन्नत। मौली साहब जे हवाले वो खत कयाई उनमें लिखियाई मुदा का जॾहिं तव्हां ईंदो माण्हू कलमा पढ़ंदा मां तुबे हुमेरी अव्वल फ़कीर जी अॼु यारी क़बूल फरमा। सुभान अल्लाह। तव्हां जा आशिक हज़ार आहिनि असांजी यारी क़बूल पेशल अवां जा आशिक हज़ार आहिनि सही असांजी यारी कबूल पेशल खाया अवांजी बानी असुल खाया अवांजी बानी ही बंदी बेकारी कबूल पेशल अवां जा आशिक आशिक हज़ार आहे
असांजी यारी कबूल फैसला उदास अखड़ियनि सवा तो सोना अञा त कहीं ॾे ॾिठो ई नाहे उदास अखड़ियनि सवा तो सोना अञा त कहीं ॾे ॾिठो ई नाहे छुरे झिजे पई अवां जी सिक में छुरे झिजे पई अवां जी सिक में ये दिल बेचारी कबूल फैसला अवां जा आशिक हज़ार आहे असांजी यारी कबूल फैसला नसीब हिन जमायत जा नसीब हिननि चांजनि जा हबीब आहिनि अवां जे हथ में नसीब हिन जमायत जा हबीब आहिनि अवां जे हथ में बणियो कनीज़क अवां जे दर जी बणियो कनीज़क अवां जे दर जी ॾियां बुहारी कबूल फैसला अवां जा आशिक हज़ारा असांजी यारी कबूल फैसला कुठो अवां जे इश्क में मखदूम सरमद मजनून बनजी अग भी कुठो अवां जे इश्क में मखदूम सरमद मजनून बनजी अज भी त आया हुजूर हाज़िर अज भी त आया हुजूर हाज़िर ये कंधा कटारी कबूल फैसला अवां जा आशिक हज़ारा असांजी यारी कबूल फैसला मौली साहब खे ख़त ॾिना उन में लिखियो त सोना मुंहिंजी यारी क़बूल कर मां अॼु तो ते ईमान आयो पियो वक़्तु गुज़री वियो महबूब आयो मके खां हिजरत करे मदीने मुंहिंजा प्यारा मौली साहब बि वाह जो निभायो पाण गुज़ारण वक़्तु पंहिंजे पुट खे ॾिनई हे संभाले ख़त रखिजो तूं वञी त पोइ मुंहिंजे पोटे खे ॾोटे खे पण पोटे खे ईअं ॾींदो वञा खत वञी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पढ़े जॾहिं मुंहिंजा महबूब मदीने शरीफ़ में आया मदीने जे आशिक़नि साईं खे अर्ज़ कयो सोना अॼु हलो मुंहिंजे घर आराम कयो अॼु मुंहिंजी मानी खाओ लंगर हितां आवाज़ सोने महबूब फरमायो या अबा बकर उठ जी महार छॾे दे महार रख कंध ते हाणे कंहिंजी दिलि ॾुख कंहिंखे जवाबु ॾियां सभु आशिक़ हाणे उठ जी मर्ज़ी ते आहे जिते बीहंदी उन घर जा असां महिमान जानवर ते कंहिंजी मया रखनि उठ बि उठा महबूब खे खणी हलंदी पई वञे हो चारां पिया ॾेखारनि गाह उठ जे पसंदि जा पिया ॾेखारनि पर उठ सिधी वञी हज़रत अयूब अंसारी जे घर जे अॻियां वेठी साईं लथा फरमायूं अयूब अंसारी जी मुंहिंजा साईं फरमायूं असां तुंहिंजा महिमान कोन आहियूं असां तुब हुमेरी अवल जा महिमान जेको 250 साल अॻु में असांजी दावत करे वियो उनजो ख़त अव्हां जे घर में पियो आहे इहो हज़रत अयूब अंसारी उन मौली साहब जे ख़ानदान मां प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे हबीब ख़त पढ़ी सभिनी खे पर में आमीन चयो त मां आशिक़ जे हक़ में दुआ घुरां पाण हथड़ा कयूं पर में मौला क़यामत जे ॾियारे सभ खां अॻु में हिन जी सिफारिश कंदुसि ॿियनि हाणे ईमान आंदो आहे हीउ जवान 250 साल अॻु में ईमान सुभान अल्लाह वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वलिइख़्वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान अल्लाह से पंहिंजे महबूब खे फरमायो मुंहिंजा महबूब तव्हां उम्मत जे लाइ रो था मूंखे अहसासु आहे सोना मां तोखे दिलासो थो ॾियां अॻियूं उम्मतूं गुज़ारे वयूं पोइ जिन नमाज़ूं जेतिरियूं पढ़ियूं रोज़ा रखियूं इबादतूं कयूं उहे सरियूं तुंहिंजी उम्मत जे लाइ उहो कानून कोन्हे तुंहिंजी उम्मत गुज़ारे बि वेंदी न
क़यामत ताईं उन जे बख़्शिश जो दर बंदि न कंदुसि, उन्हनि जे सवाब जो अमल जो दर बंदि न कंदुसि। मुंहिंजा महबूब हिकिड़ा वेंदा पिया, ॿिया ईंदा पिया। जेके जीअरा हूंदा जॾहिं दुआ कंदा रब्बना ग़फिर लना, असांजा पाक रब असांखे माफ़ फरमा, वले इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान, ऐं असां खां अॻु में जेके गुज़ारे विया से बि माफ़ कर। सुभान अल्लाह। अल्लाह से फरमाए तो मां अहिड़ो सखी आहियां, अहिड़ो सखी आहियां, जीअरा बि बख़्शींदुसि त मुआ बि बख़्शींदुसि। सुभान अल्लाह। जेके गुज़ारे विया जंहिंजे हक़ में दुआ घुरंदा, पर जिते 40 माण्हू मदीने जे साईं जा गॾु थींदा आहिनि, दुआ घुरंदा आहिनि, उन्हनि में हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे जंहिंजे आमीन जे सदके ख़ुदा दुआ क़बूल। सुभान अल्लाह। या दुआ घुरण वारे अहिड़ो हूंदो। मुंहिंजा प्यारा अल्हम्दुलिल्लाह अॼु असां नूर नबी हर साल हेतिरा माण्हू गॾु कंदा त आख़िर में मिली दुआ घुरनि इज्तिमाई, त मुंहिंजे अमर जी ख़ुदा बख़्शिश मालूम थियो त मरण खां पोइ ईअं न चइजे त मरी वियो बसि हाणे जेको करे वियो सो सरंदुसि, न, उनखे दुआऊं कमु अचनि थियूं। जारी सदका जेके हूंदा आहिनि, कंहिं मदरसो ठारायो, कंहिं मस्जिद ठाराई, मुंहिंजा प्यारा कंहिं मदरसे में क़ुर वठी ॾिना, किताब वठी ॾिना, अल्लाह ताला इहो सवाब बि क़यामत ताईं मरण वारे खे ॾींदो रहे। बख़्शिश जो दर बंदि न आहे। हाणे अमल जो दुआ जो सवाब त मिले थो, पर घणा माण्हू चवंदा रबा हाणे इहो भत सेवयूं सूजियूं नाश्ता इहे मुलनि वरी पंहिंजो खणी खाधो ठाहियो, हे 30 ॾहो 40 वग़ैरह। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु, साद नबी साईं जो सहाबी आहे। हदीस पाक में आहे, अम्मा गुज़ारे वई, मुंहिंजे महबूब जी बारगाह में आयो सोना, जेसि ताईं जीअरी हुई त ख़िदमत कंदो हुयोसि। अम्मा अम्मा माओ पीउ माओ पीउ काबो फतह थियो मको, त हिकिड़ो असहाबी डोड़ियो, साईं फरमाने खे वठी अचो, वठी आ। छाजे लाइ थो डोड़ी? अर्ज़ु कईसीं मूं बास बासी या रब सां, जॾहिं मको फतह थींदो त मां अॻु में वञी मके जी बैतुल्लाह शरीफ़ जी